अस्सलामुअलैकुम दोस्तों। सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, इन जी सॼी तफ़सीलात ॾियारण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जे तरफ़। जी हाँ दोस्तों, जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में शेरदिल मल्हार ऐं राणी के राबेल के मिलाइण जी कोशिश कंदो, यानी उन्हनि जी शादी कराईंदो। पर तव्हां ईंदड़ एपिसोडनि में ॾिसंदो त वॾेरो बालाज ख़ान ईअं थियणु कोन छॾींदो, छो जो हू राबेल सां तमामु घणी मोहबत करे थो। ऐं ईंदड़ एपिसोडनि में तव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त हू मल्हार खे गुम कराईंदो ऐं राबेल के अगवा कराईंदो ऐं अगवा कराए पंहिंजी शादी कराइणु चाहींदो। बहरहाल ईअं कोन थींदो। आख़िरी किस्तुनि में तव्हां ॿाहिरनि खे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त मल्हार वॾेरे बालाज ख़ान खे ख़तमु कंदो ऐं उन जो ढिंगो ढेरी कंदो ऐं तव्हांखे ईंदड़ एपिसोडनि में तमामु घणो मज़ो ईंदो, छो जो हाणे ड्रामे जूं आख़िरी किस्तूं हली रहियूं आहिनि ऐं आख़िरी किस्तूं बलूचिस्तान जे टकरिन ऐं वादियुनि में उहे हली रहियूं आहिनि ऐं उन में किस्तुनि में तमामु घणो मज़ो थींदो। वॾेरे बालाज ख़ान खे शेरदिल ऐं मल्हार वारा गॾिजी करे ख़तमु कंदा। दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। थैंक फॉर द